न्यू चौर में जिलानी जमात के रूहानी पेशवा ऐं PPMNA पीर सैयद अमीर अली शाह जिलानी अचड़ोथर जे मुख़्तलिफ़ ॻोठ दॿो आरीसर में ख़लीफ़ो मोहम्मद आरीसर अली गौर आरीसर पारां रखियल दावतुनि में शिरकत करण बैदि न्यू चौर भरिसां ॻोठ जानिब हाले पोटे जे मांझंदि में शिरकत कई। जिलानी जमात के रूहानी पेशवा पीर सैयद अमीर अली शाह जिलानी न्यू चौर ऐं उनजा परपासे वारनि इलाइक़नि मेहल नोड़ी हाजी इस्माइल नोड़ी जिठाणी मारूफ जिठाणी पर्ची स्टेशन मास्तर अमीन सुमरो समेत ॿियनि मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि पारां रखियल चाह जे झलनि में शिरकत करण बैदि ॻोठ दंबूड़ो समा में हामिन समूह जे रखियल पक्की दावत में पुनः शिरकत कई। जिलानी जमात जे रूहानी पेशवा पीर सैयद अमीर अली शाह जिलानी पारां हज़ारे मुरीदनि अक़ीदतमंदनि खे ज़ियारत कराई ऐं रूहानी खिताब कयो। साईं सैयद अमीर अली शाह जिलानी पंहिंजे रूहानी खिताब में फरमायो त निमाज़ जी पाबंदी कयो, पंहिंजे पाड़े जी मस्जिदुनि खे आबाद रखो, दुरूद शरीफ़ जो ज़िक्र कसरत सां कयो, पंहिंजे औलाद जो ख़ासि ख़्यालु रखो, पुटनि सां गॾु नियाणियुनि खे दीनी तइलीम सां गॾु दुनियावी तइलीम ॾियारियो, नियाणियुनि जी शादी वक़्त ते करायो ऐं उन्हनि खे पंहिंजियूं नियाणियूं सम्झो ऐं उन्हनि खे पंहिंजा हक़ ॾियो। हुन पंहिंजे रूहानी खिताब में वधीक चयो त पंहिंजे पाड़े वारनि जो ख़ासि ख़्यालु रखो, नियाणियुनि जो बि पंहिंजे पुटनि वांगुरु ख़्यालु रखो, ॿियनि जी नियाणियुनि खे पंहिंजे नियाणियुनि वांगुरु इज़त कयो। हुन मौक़े ते जिलानी जमात के रूहानी पेशवा पीर सैयद अमीर अली शाह जिलानी सां गॾु ख़लीफ़ो लाल मोहम्मद समीजो, अली शेर सुमरो, ख़लीफ़ो हाजी रज़ा मोहम्मद आरीसर, असगर अली नोहड़ी, ख़लीफ़ो जाम नवाज़ समूह, डॉक्टर मुबारक समूह, अब्दुल कुंबर, सरदार खान मोहम्मद चौहान, मोहम्मद यूसुफ नोहड़ी, जलालुद्दीन नोहड़ी, मोहम्मद खान रहमू, सियासी समाजी अॻवाननि सां गॾु साफ़िन ग़ुलाम क़ादर आरीसर समेत ॿियनि जी वॾे अंग में सांस गॾु हुआ। ॿिए पासे मुर्शिद जी आमद जे मौक़े ते समूरी जिलानी जमायत तोड़े अक़ीदतमंदनि में ख़ुशी जी लहर छायल। ॻोठनि रोडनि रस्तनि तोड़े घिटियुनि खे कुंवार वांगुरु सिंगारियो वियो। मुरीदनि अक़ीदतमंदनि पारां जिलानी जमात जे रूहानी पेशवा पीर सैयद अमीर अली शाह जिलानी खे रूहानी सफ़र ते अचण ते सिंध जी सक़ाफ़त अजरक शाल नोटनि जा हार पाराया ऐं क़ीमती तोहफ़ा पिणु पेश कया। जिलानी जमात जे रूहानी पेशवा पीर सैयद अमीर अली शाह जिलानी पंहिंजे रूहानी खिताब में प्यारे मुल्क पाकिस्तान जी तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ ख़ुसूसी दुआ पिणु घुरी। रिपोर्ट डॉक्टर हेमलाल वाघाणी, डिवीज़नल ब्यूरो चीफ।